अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो ऐं भेनरो, आऊं आहियां मोहम्मद इसाक परियार। अॼु जो मौज़ू आहे सोशल मीडिया ते फेक आईडी ठाहिण ऐं कूड़ा इल्ज़ाम हणण। अहिड़ो अमल कंहिंजी इज़त ऐं साख खे सख़्तु नुक़सान पहुचाए थो ऐं इहो क़ानूनी तौरु वॾो ॾोह आहे। असां सभिनी खे ॼाण हुजणु घुरिजे त अहिड़े अमल ख़िलाफ़ FIA, साइबर क्राइम विंग ऐं पुलिस फौरी कार्रवाई कनि था ऐं मुकमल जांच बि कनि था। कानून मुताबिक़ अहिड़नि माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल थिए थो ऐं सज़ा बि ॾिनी वेंदी आहे। जेकॾहिं कंहिं ते कूड़ा इल्ज़ाम लॻाया वञनि या फेक आईडी इस्तेमालु कई वञे त महिरबानी करे सबूत गॾु करियो। जेकॾहिं कंहिं ते कूड़ा इल्ज़ाम लॻाया वञनि या फेक आईडी इस्तेमालु कई थी वञे त उन जा सबूत गॾु करे स्क्रीनशॉट, लिंक वग़ैरह ऐं फौरन FIA या पुलिस वटि शिकायतूं दर्ज करायो। सोशल मीडिया खे असां सभिनी खे मुस्बत मक़सद, सचाई ऐं भाईचारे लाइ इस्तेमालु करणु घुरिजे ऐं कूड़ ऐं इल्ज़ाम जी तलाशी खां पासो करणु घुरिजे, छो त साइबर क्राइम ऐं जेके ॿिया इदारा आहिनि FIA जा, उहे 2016 में अहिड़ा कानून पंहिंजा पास करे चुका आहिनि। तंहिं करे अहिड़ियुनि शयुनि खां पासो करियो त जीअं माहौल ऐं पंहिंजो शहर जो जेको अमन आहे उहो ख़राब न थी सघे। महिरबानी दोस्तो जिन मूंखे ॿुधो, जेकॾहिं अव्हांखे हीअ मुंहिंजी वीडियो पसंदि आई आहे त महिरबानी करे हिन खे शेयर ऐं लाइक ज़रूरु कयो ऐं मुंहिंजे फेसबुक ID खे फॉलो ज़रूरु करियो ऐं मुंहिंजो चैनल आहे MIP व्लॉगर, उनखे सब्सक्राइब ज़रूरु कंदो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿिए टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदो कैमरामैन ज़ोएब अली परियार ऐं मोहम्मद इसाक परियार खे इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।